अस्सलामुअलैकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ तक गॾाऊं आहियां संध्या सैयद। हलंदासीं हेडलाइंस ते। जब सब डिमांड्स भी आपकी मान ली हैं तो ये डिमांड करना कि हम दफनाएंगे नहीं जब तक प्राइम मिनिस्टर आए ना, ये किसी भी मुल्क के प्राइम मिनिस्टर को इस तरह की ब्लैकमेल नहीं करते। वज़ीर आज़म इमरान खान हज़ारा बिरादरी जे संदसि आमद खां पोइ लाश दफ़नाइण वारी शर्त खे ब्लैकमेलिंग करार ॾेई छॾियो। हुन चवणु आहे त हज़ारा बिरादरी जा समूरा मुतालबा मञी वरिता आहिनि। मुंहिंजी आमद खां पोइ लाश दफ़नाइण वारो शर्त ब्लैकमेलिंग आहे। ईअं त हर माण्हू वज़ीर आज़म खे ब्लैकमेल कंदो। मचसानियो भारत तरफ़ां पाकिस्तान में ॾपेड़ पखेड़ण जी साज़िश जो हिसो आहे। भारतीय साज़िशूं नाकाम बणाइण ते गुज़िरियल इदारे खे भेटा पेश करणु। वज़ीर आज़म इमरान खान कंहिं बि वक़्तु कोयटा वञी सघे थो। असांजी तजवीज़ खां अॻु ई वज़ीर आज़म कोयटा जे दौरे ते वञण जो फ़ैसिलो करे चुको हो। वफ़ाक़ी घरू वज़ीर शेख रशीद जो बयान। शेख रशीद जो चवणु आहे त 19 जनवरी ते अपोज़िशन जे एहतजाज आरियो के बि रंडकूं पैदा न कयूं वेंदियूं। PDM वारा इस्तीफ़ा न ॾींदा। वफ़ाक़ी सरकार ऐं बलूचिस्तान हुकूमत जी अपीलुनि ऐं ख़ातिरनि बावजूद हज़ारा बिरादरी मचसानी ख़िलाफ़ कोयटा में लॻल धरणो ख़त्म करण खां इनकार करे छॾियो। कोयटा जे ओलह बाईपास ते 6 ॾींहं बि लाश सूदो धरणो जारी आहे। रत जमाईंदड़ सीअ दौरान धरणे में हज़ारा बिरादरी जूं औरतूं ऐं ॿार बि शामिल। मचसानी के खिलाफ मुल्क के मुख्तलिफ शहरन में एहतजाजी मुज़ाहिरा। कराची के मुख्तलिफ इलाइक़नि में 15 हंधनि ते धरना। ट्रैफिक मौतल ट्रिप रोड ते मुज़ाहिरीन ॼातल माण्हुनि में झेड़ो छिकतान। मशरल माण्हुनि केतिरनि मोटरसाइकिलनि खे बाहि ॾेई छॾी। नुमाइश चौरंगी अब्बास टाउन, कामरान चौरंगी, मलीर, जोहर मोड़, यूनिवर्सिटी रोड, स्टील टाउन चौरंगी, कोरंगी अढाई वटि धरणनि सबबि ट्रैफिक मुतासिर। मचसानी के खिलाफ हैदराबाद, लाड़काने, नवाबशाह, नौशर फरोज, शिकारपुर ॾखण, घोटकी, मीरपुर माथिलो, बावड़ो में एहतजाजी मुज़ाहिरो। दादू मटियारी, जकबा, टंडोला, छिन्नो मोमन खान, खैरपुर, हाला, बदीन, सांगड़, टंडोजाम, कंडियारो, गाजी खावर, राधण, सन, कश्मोर, नसीराबाद, सकरण, मेहर, कोटड़ी, राधण, रतुदेरो, कोटलालू ऐं ॿियनि शहरनि में बि एहतजाजी मुज़ाहिरनि धरणनि जो सिलसिलो जारी। आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा जो बहरीन जो दौरो। आर्मी चीफ जी बहरीन जे डिप्टी सुप्रीम कमांडर सां मुलाक़ात। ISPR मौजूदु मुलाक़ात में गॾियल दिलचस्पी जे मामलनि ऐं सिक्योरिटी सहकार ते ॻाल्हि। सुप्रीम कोर्ट ट्रायल कोर्ट खां लाहौर जी एहतसाब अदालत में इल्तवा हेठि केसनि जा तफ़सील घुरी वरिता। हमज़ा शहबाज जी ज़मानत वारी दरख़्वास्त ते ॿुधणी 2 हफ़्तनि लाइ मुलतवी। सुप्रीम कोर्ट ज़मानत वारी दरख़्वास्त ते नैब खां रिकॉर्ड तलब करे वरितो। जस्टिस याया आफ़रीदी रिमार्क्स ॾिना आहिनि त हमज़ा शहबाज जो केस 44 नंबर ते आहे। नैब ॿुधाए त केस जो ट्रायल करे मुकमल थींदो। नैब जे प्रोसिक्यूटर चयो त सुप्रीम कोर्ट जे हुकुम मूजिबि लाहौर जी एहतसाब अदालत केसनि जा तफ़सील जमा कराए। मुल्क में कोरोना वायरस जा हाना जारी। कोरोना वायरस वधीक 47 ॼणनि खां हयातियूं खसे वरितियूं। फौतुनि जो अंग वधी 10,558 ताईं पहुतो। NCOC मूजिबि गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 2,435 नवां केस आहिनि। मुतासिरनि जो अंग वधी 4,97,510 ताईं पहुतो। 4,53,828 मरीज़ वायरस खे शिकस्त ॾेई सिहतयाब थी विया। मिठी में ASI जे घर मां हथायल नौजवान नारी जे लाशनि वारो मामिलो। वॾे वज़ीर जी नोटिस बावजूदि वाक़े जी जांच न थी सघी। मक़तूल जे वारसनि पोस्टमार्टम रिपोर्ट खे रद्द कंदे ॿीहर मेडिकल बोर्ड जोड़ण जो मुतालबो करे छॾियो। वारसनि पारां SSP थर्ड पार्कर खे दरख़्वास्त।
नवाब शाह वेझो सकरन रोड से तेज रफ्तार मुसाफिर कोच कल्टी हादसे के नतीजे में 3 ॼणा फौत 15 ॼणा ज़ख़्मी अस्पताल मुंतकिल। पुलिस जो चवणु आहे त मुसाफिर कोच रहीम यार खान खां कराची वञी रही हुई त हादसो पेश आयो। उमरकोट के गोश्त मार्केट में फोरियत अहमद सोलंकी जो लाश रखायो आहे। इतलाबाद पुलिस वाक़े वारे हंधि पहुची लाश खणाए अस्पताल मुंतकिल कयो। पुलिस जो चवणु आहे त वाक़े की जांच कई थी वञे।